तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। असां वटि शॉर्ट नोटिस ते आया हो। असां मुनासिब सम्झोसीं त के चंद ॻाल्हियूं तव्हांखे असां पंहिंजूं शेयर कयूं। जीअं त असां वटि जनाब DIG साहब तारिक धारेजो साहब, SSP फारूक अहमद बिजाराणी साहब, उन्हनि जी हिकिड़ी टीम तश्कील ॾिनल आहे, जंहिंमें असां वटि DSP UT साहब आहे, मां पाण आहियां, असां वटि SHO मकिली आहे अला वसायो साहब, ज़ियाद नूनारी साहब आहे, SHO ठटा, शारिक आहे खुंबाटी, टाउन जो इंचार्ज 15 जो मुख्तियार बिरोई, ॿिया असांजा ASI वग़ैरह असांजी पूरी टीम आहे, जेके असां ठटे सब डिवीज़न में, ठटे ज़िले में उहे असांखां अलॻि आहिनि, उन्हनि जूं टीमूं उते आहिनि। इहे सभु हिकिड़ो गॾियल ऑपरेशन हो। असां कुझु रिकवरियूं कयूं आहिनि, जंहिंमें तक़रीबन मोटर साइकिलियूं आहिनि, जेके 20 मोटर साइकिलियूं ठटे मां चोरी थियल हुयूं, उहे मोटर साइकिलियूं हुन में रिकवर थियूं आहिनि। उन में कुझु जवाबदार बि जेको आहे सो अरेस्ट थिया आहिनि। जमील गंदरो आहे ऐं ॿियो आहे अली रज़ा कंबराणी। इहे रिकवरी थियूं आहिनि मोटर साइकिलियूं। ऐं उन खां अलावा हिकिड़ी असांजी हितां माल चोरी थियो सिटीअ मां, जेको मकली थाणे जे हद मां थियो, अली दोस्त जोखे जो, उन जी हिकिड़ी में हुई SHO मकली ऐं उन जी टीम जेको आहे सो उहा रिकवर कई आहे। उन में बि जेको आहे सो उन जी मालियत तक़रीबन 2 लख हुई ऐं प्लस 50,000, ऐं उन में मलावा ऐं ॿी जो नालो आहे रियाज़ जोखियो, उहे बि उन में गिरफ़्तार आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे त असांजे शहर मां हिकिड़ो दुकानु हुयो, जेको होटल हुयो, उहो हुयो असांजो अमीर बख्श समो जो। उन में मोटर हुयो ऐं उन में ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं, जेके असांजे SHO ठटा ज़ियाद नूनारी साहब ऐं असांजे शारिक खुंबाटी, जेको टाउन जो इंचार्ज आहे, ऐं ॿी टीम, उन्हनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी ऐं उहो जेको आहे सो उन में सामान रिकवर कयो आहे। में जेको आहे सो कुझु जवाबदार आहिनि, जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, असांजे पोयां इहे गिरफ़्तार कया आहिनि। असांजे शहर जे मुख़्तलिफ़ चोरनि में गिरफ़्तार कया आहिनि, रिकवरियूं थियूं आहिनि, गिरफ़्तार कया आहिनि। ऐं उन खां अलावा असांजी टीम अञा बि, असांजा जेके ऑफिसर्स आहिनि, उहे जेको आहे सो जनाब SSP साहब जे, DIG साहब जे अहकामात ते मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जेके ॾोह आहिनि, मुख़्तलिफ़ क्राइम आहे, उन्हनि ते कमु करे रहिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो अञा वधीक बहितरी थींदी।